इनके तो मीलाद चेबो मीलाद में भी चाही मीलाद में नबी करीम जी नाता असल शेख हबीब जो इसका जैसी जारी रब शल जारी इश्क आवाज़ में जडह बीमारी मालिक मारी इश्क आवाज़ में मिस्र जे मुल्क में हिकिड़ी यहूद माई रहंदी हुई उन यहूद माई जी यहूद गैर मुस्लिम उन जे घर में हिकिड़े मुसलमान जो करो रबीउल अव्वल जो महीनो अचे मुसलमान अखियूं लाइटूं चिरागान ॾिया रोशनियूं ख़ैरात माण्हुनि खे खाराए ख़र्च करे ॿुधो सुभान अल्लाह उहा यहूद माई पंहिंजे मुड़ुस खां पई पुछी भलाई असां वारे पाड़े वारो मुसलमान हर साल ई रबीउल अव्वल जे महीने में एॾा ॾिया थो ॿाराए ख़र्च थो करे ख़ैरातूं थो करे माण्हुनि खे मानी थो खाराए छा मसालो आहे कहिड़े सबब जे करे माईअ खे पियो चवे तोखे ख़बर कान्हे जे न मूंखे ख़बर कान्हे चई थो रबीउल अव्वल जे महीने में इन्हनि जो नबी मिठो मोहम्मद ॼाओ हो उन जे ख़ुशीअ में ख़र्च कंदा ख़ैरातूं कंदा उहा माई राति जो मदीने जे साईं जे बारे में सोचींदे सुम्ही रही आहे अखियुनि खे जो बूटे आहे त यहूद ॾिसे त माहिर सुञाणी न पई हमरा खां पुछी वयो केरा ॾाढो चेहरे में नूर अथसि केरु आहियो चई कान थी सुञाणी न मां कान थी सुञाणा चए पियो इहो मदीने जो साईं आहे उहा माई पई चवे भला मां ॻाल्हायांसि मूंसां ॻाल्हाईंदो मूंसां कचहरी कंदो मूंखां हाल अहवाल वठंदो ॿियो छो कोन ॻाल्हाईंदो वञण तुंहिंजो कमु आहे तुंहिंजे ॾेर खे तारण मदीने जे साईं जो कमु आहे वेझी आई आहे एतिरो सरकार उन सां प्यार में ॻाल्हायो आहे निंड ई निंड में उन काफ़िरियाणीअ माईअ कलमो पढ़ियो आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह अखियुनि खे जो खोले उन जे ज़ुबान ते कलमो जारी आहे पर टिके पई मदा मुड़ुस मूंखे मारेल मदा मुड़ुस मूंसां विढ़ेल मदा मुड़ुस मूंखे धक न हणे मदा मूंखे घरां न कढी छॾे थोरी देरि गुज़री उन जो मुड़ुस सामान खणियो पियो अचे हे पियो माई ही सामान खण मीलाद था मल्हायूं उर्स था मल्हायूं माई पई चवे तूं त यहूदी हुए तोखे उर्स जो ख़्याल कीअं आयो जे पियो यहूदी न चओ जे नबीअ रात तोखे कलमो पढ़ाए मुसलमान कयो आहे उन नबीअ रात मूंखे बि कलमो पढ़ाए मुसलमान बनायो आहे मीलाद वारनि ते त करम अथव आलम लिखियो जो सची दिलि सां मीलाद मल्हाए अलाह खे राज़ी करण लाइ मल्हाए सॼो साल ॾुख न ॾिसो तव्हां चवंदो साईं असां त भला वॾो मीलाद कोन था करे सघूं अदा के तव्हांखे चयो आहे त वॾो कयो साईं बुलबुली मदीना बि तव्हांखे चयो मीलाद कयो मीलाद जो मतिलबु आहे निरणी देगड़ी लाहियो भला जे देगड़ी जेतिरी ताक़त तव्हांखे न आहे घर में बच्चन खे जेका मानी था खारायो नियत कयो त इहो मिठे मोहम्मद जो मीलाद आहे अलाह तोखे मीलाद जो सवाब बि ॾींदो ऐं तुंहिंजे घरनि में बरकतूं ऐं रहमतूं बि लही पवंदियूं इश्क रखो नबी सही जंग ओद लगी मदीने वारे साईं जी हिकड़ी आशिकानी महबत रखंदड़ हुई उनखे के ॿुधायो त नबी साईं दुनिया तां हलिया विया अखियुनि में नीर हल ज़ारो क़तार रोए पई हज़रत पिटाई साहब जो चवे रोए पई ज़ारो ज़ार खोले वार उन लकान पहाड़ में
ज़ारों ज़ार खोलेवार तुनल कान पहाड़ में बुकी मुदारी वारो माई जो जंग में मुर्शिद शहीद पुत्र गुजारे मुर्शिद भा हाणे माई अचे पई पेरन में झुकी न पावे के जुबान भी से दुनिया ना हलिया तकड़ी पई अचे के जो माई तो जो पी गुजारे चेदी पी के छत खुदा द मदीने जो साईं के चयो ओ माई तो जो भा गुजारे चेदी भा के छड़े दी खुदा द मदीने जो साईं के जो तुझो मुर्स हलियो अदासा जे सिंधी में मुर्स वनी त चवंदा बेवह माना उन जी हाणे बाह काने बेवह विचारी थी वई तुझो मुर्स मरी वियो जे बि त मुर्स खे छडियो ॿुधायो त मदीने जो साईं सरकार किथे जॾहिं मदीने जे साईं ते नज़र चे पई कुल्लु मुसीबतन बादक जलल ओ मुंहिंजा हबीब तव्हां वेठा हो हाणे मां परेशान मुर्स वियो परवाह नाही पीउ वियो परवाह नाही भाउ वियो परवाह नाही जे जो मदीने जो मीर देखे कहिड़ी परवाह मां मोहम्मद जी सच्ची गुलामी आहियां उन हबीब सां प्यार मोहब्बत जे करे माण्हू मिलाद कंदा आहिनि हिन ॿारीअ जे ॾींहं ते सरकार जी आमद थी आहे मां आमद जो ज़िक्र करे बस वो दुआ थो करो हज़रत बीबी आमना नबी करीम जी अम्मा पई फरमाए जॾहिं मुंहिंजे वजूद में महबूब आया मूंखे का बि तकलीफ़ न का बि परेशानी न का बि आज़माइश न पेट में हलण में कल में का बि परेशानी न पई थिए पर मूं ते महिरबानी इनायत मूं ते फज़ल एतिरी त मूं ते महिरबानी जो भितन खां लॻा भितियूं झुकी सलाम कन वड़न खां लॻा वड़ झुकी सलाम कन पथरनि ते पेर रखा पथरियूं में बंदी सलाम कन खूह ते पाणी भरण वञा खूह जो पाणी मथे बोड़ियाट करे चवे अम्मा परेशान न थी तकलीफ़ जी ज़रूरत नाहे तूं आम माण्हूअ जी मान तूं मदीने जी शहंशाह जी जलमाई अम्मा फरमाए पई ॿारीअ जी रात रहमत जी बरसात अचण वारी हुजूर जी ज़ात सलात जी मिठी लात मुंहिंजा महबूब मूं मां निकिता हबीब जे निकिरण जे करे एतिरी त रोशनी थी आहे जो वेठी त मके में आहियां पर मके में वेही करे मां मके मां शाम मुल्क जूं माड़ियूं पई ॾिसां सुभान अल्लाह नबी से दुनिया पे आया बीवी हलीमा आई अम्मा आमना खां पुछींद भला तुंहिंजो नबी तुंहिंजो बचड़ो किथे आहे अम्मा आमना चयो मुंहिंजो पुटु सुतो पियो आहे अंदरि वेही सरकार खे अखड़िन खे गया छा मां जो कलूर करे आयूं हुकिम लारे वारो महबूब देसी